सलामकुम चाचा। चाचा मुराद साहब जो मेहमान आयो है के चवी था वठी जा। मुराद भाई यो साहिब कॾहिं खां थियो आहे। ठीकु आहे वठी अचे मोकिलिस मोकिलिस। अस्सलाम वालेकुम चाचा भाई। वालेकुम अस्सलाम बाबा वे बाबा यो मुराद जो दोस्त है। जी चाचा जी। अच्छा 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 तू पढ़ंदो है? न चाचा आउं पढ़ंदो न आहियां। ओए मुंहिंजी ड्यूटी आहे प्राइवेट। छा में? या शुगर मिल न हूंदी आहे जेकी खंड निकिरंदी आहे। शुक्र मिल हा 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 उते मुंहिंजी ड्यूटी बाबा तो उन में त मुराद बि कमु कंदो आहे। आहे। हा चाचा मुराद ऐं आऊं असां गॾु आहियूं। मुंहिंजो सुठो दोस्त आहे। अच्छा अच्छा ऐं अच्छा अॼु जेको मूं पंधु बि इन ॻाल्हि करे वियो आहे। अच्छा मुराद उते दरख़्वास्त ॾिनी असांखे त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे। सो सभिनी ऑफिसनि वारनि चयो त भाउ गॾिजी हली उज़र खाई करे अचूं। सो आउं पुछणु आयुसि त भाउ उज़र खाई हिते ॻोठ में थींदी या शहर में थींदी। ॻाल्हि इहा आहे त पे त हुनजो आऊं आहियां पर हाणे इहा सोचण जी ॻाल्हि इहा आहे त आऊं मरां हिते ॻोठ में या शहर में।